अस्सलाम वालेकुम। हिन महिल आऊं बिजली ते ॻाल्हाईंदुसि, छो त इहो असांजो जेको पाकिस्तान में जेके बि कारोबार हिन महिल आहिनि उहे बिजली जे लेवल सां हलनि था, छो त हिन महिल मशीनरी दौरु आहे, उन ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तो, बिजली खे खणी ॾिठो वञे त बिजली 24 कलाकनि में किथे 18 कलाक कोन्हे, किथे 16 कलाक कोन्हे, किथे 14 कलाक कोन्हे, अध ते अध खां मथे बिजली कोन्हे 24 कलाकनि में। हिन महिल मशीनरी दौरु आहे, जो को बि कमु आहे उहो मिशन बिजली खां सवाइ नथो थी सघे, ऐं को बि माण्हू बिजली खां सवाइ को कमु करे ई नथो सघे। इन्ही लेवल सां असांजे मुल्क पाकिस्तान जे मुआशी हालातनि खे, कारोबारी हालातनि खे वॾो धक्को रसे थो, जंहिंजे करे असां काफ़ी पुठिते पइजी रहिया आहियूं। बिजली असां वटि मौजूदा दौर में बि जेकॾहिं ॾिठो वञे त बिजलियुनि जा प्लांट असां वटि घणा आहिनि, एतिरी बिजली आहे असां वटि जो असां ॿिए कंहिं मुल्क खे बि ॾेई था सघूं, एतिरी बिजली आहे। इहे सिर्फ़ु मख़सूस माण्हुनि खे राज़नि जी ख़बर आहे त पाकिस्तान में केतिरी बिजली आहे, जंहिंजो मां तव्हांखे हाणे हिकु ॿ मिसाल ॾींदुसि उन खे ज़ाहिर करण लाइ। जीअं कुझु ॾींहं अॻु पूरे पाकिस्तान जी बिजली बंदि कई वई, अचानक बंदि थी। सॼे पाकिस्तान में जॾहिं वावेला हली त बिजली छो बंदि थी, कंहिं बंदि कई, कीअं बंदि कई वई, जॾहिं त फीडर घणा आहिनि त इहा सभिनी फीडरनि जी एट ए टाइम हिकु टाइम ते बिजली कीअं बंदि थी, इहो वॾो राज़ जी ॻाल्हि आहे। बाक़ी सभु फीडर त घणा आहिनि, सभिनी फीडरनि जो हिकु टाइम ते कीअं बंदि थी, इहा ॻाल्हि माण्हुनि ताईं पहुचे, इहे राज़ पहुचनि त वफ़ाक़ी हुकूमत सिर्फ़ु गुड्डू पावर प्लांट ते एक्शन खयूं, उन्हनि माण्हुनि खे मुअतल कयूं। इन्हीअ मां मुराद त पूरे पाकिस्तान खे सिर्फ़ु गुड्डू फीडर मां बिजली मुहैया पई थिए, ॿिया फीडर सम्झ ठाहे उन्हनि खे इस्तेमाल में कोन आंदऊं। इन मां मतिलबु इहो, याने फज़ूल उन में पैसा ख़र्च कयूं। ही त पाकिस्तान जा दुश्मन सम्झबा या सजन। जेकॾहिं ॿियनि फीडरनि मां बि मिलियल हुजे हा पूरे पाकिस्तान खे बिजली, त सभिनी फीडरनि ते माना एक्शन खजे हा त भाई फलाणे फीडर छो बंदि कयो, फलाणे फीडर, याने इन मां मुराद हिकिड़ो फीडर असांजे माना सॼे पाकिस्तान में हले थो। हिननि ज़ाहिरी लेवल सां जेको असांजे सभिनि जे आॾो जेको ॻाल्हि आई आहे, इहा आई आहे। हालांकि मुंहिंजे नज़रिए, मुंहिंजे तज़िए ऐं मुंहिंजे माना ज़हन जे मुताबिक़ ईअं न आहे। इहा बि हिकिड़ी चाल आहे, जीअं खानगाहनि में हिन खे बिजली खे खानगाहनि में ॾियूं, हिननि माण्हुनि खे बेरोज़गार कयूं, हिननि माण्हुनि खे दरपदर कयूं मौजूदा हुकूमत, इन्हीअ लाइ इहा ॻाल्हि उथारी आहे, इहा ॻाल्हि कई आहे जेका बिजली बंदि कई अचानक। ॿ टे ॻाल्हियूं ॿियूं बि थी थियूं सघनि। हिकु त या त को दुश्मन मुल्क या पंहिंजे मुल्क तजुर्बे ख़ातिर बि या के अहिड़ो सिस्टम ठाहियो आहे जेको रिमोट कंट्रोल सां असां सॼे पाकिस्तान खे जे बिजली खे कवर करे सघूं था, या न अहिड़े लेवल सां या बटन लॻायो हूंदो त सॼो पाकिस्तान जो बिजली जो निज़ाम धरम भरम थी वियो, या इहो या का अहिड़ी ॻाल्हि ॾिसण में थी अचे। या त जेको मूं साजुर बयानु कयो त खानगाहनि में ॾियण लाइ बिजली खे, खानगाहनि लाइ ॾियण लाइ इहा प्लानिंग कई वई आहे, जेको
ओचिते बिजली सॼे पाकिस्तान जी बंदि कई वई ऐं बंदि करे उहा ॻाल्हि बि वरी बि सिंध वारे माण्हुनि ते सिंध जे फीडर गुड्डू फीडर ते उछरायो वरी बि ॾोही उन्हनि खे करार ॾिनो वियो त इहो सॼी बिजली तव्हां बंदि कई आहे। हालांकि बिजली जा फीडर काफ़ी आहिनि, घणा फीडर आहिनि, घणनि नालनि सां मौजूदु आहिनि, उन्हनि सभिनि जो में जे लाइ कनि हा त उन्हनि सभिनि लाइ कनि हा त फलाणे फीडर छो बंदि कयो, फलाणे फीडर छो बंदि कयो, फलाणे फीडर छो बंदि कयो, मगर ईअं न कयो वियो। दोस्तो सचाई हिन मुल्क सां करण वारा माण्हू आहिनि पर थोरा आहिनि, उन्हनि खे बि सचाई करणु नथो ॾिनो वञे। ही जेके फीडर ठाहिया विया इहे इन्हनि खे इस्तेमाल में न आणिबो, इन्हनि जी मिशनरी ॾींहों ॾींहुं ख़तमु थींदो वेंदो। कंहिं बि शइ खे तव्हां इस्तेमाल में आणींदो त उन शइ जी उमिरि वधंदी आहे, छो त उहो इस्तेमाल में पियो ईंदो, उनजी सफ़ाई पियो थींदो, सालो ब साल सफ़ाई थींदो, कंहिं साल में 6 महीने में सफ़ाई थियो, साल में सफ़ाई थियो, उहा शइ माना सही पाइदार रहंदो आहे। मगर पए इहे शयूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि। हिननि खे असुली पैसो कमाइणो आहे, उहे फीडर हणी मुल्क जो पैसो नानो खणी था वञनि, उन फीडरनि खे इस्तेमाल में नथा आणनि। इन जो मतिलबु त जेकॾहिं इहे सभु फीडर इस्तेमाल कया वञनि त ही त असांजो मुल्क छा पर ॿिए मुल्क खे बि असां सिप्ला करे था सघूं, बिजली ॿिए मुल्क खे बि असीं बिजली ॾेई था सघूं, पंहिंजे वतन जा ख़ैर खा थियनि। ही जेके मौजूदा हुकुमरान आहिनि या अॻ में माज़ी में जेके हुकुमरान आया, असां सभिनि खे इहे ॻाल्हि ॿुधाइणु चाहियूं था त सभु मुल्क सां पाकिस्तान सां वफ़ादार थियो, हिन अवाम सां वफ़ादार थियो, हिननि अवाम सां एॾो ज़ुल्म न कयो, हिन पाकिस्तान सां एॾो ज़ुल्म न कयो। बिजली असां वटि तमामु घणी आहे, बिजली सभिनि खे मुहैया करे पंहिंजे मुल्क खे रोशन कयो ऐं पंहिंजे मुल्क जे जेको माना कारोबार आहे उन खे बुलंद तरीन कारोबारनि ताईं पहुचायो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम दोस्तो।